वाक़ई अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे त सिजावल में कमनि जूं रहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो दीवान शुगर मिल्स अॻियां धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिजावल में कमंद जूं रहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो दीवान शुगर मिल्स अॻियां ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। शुगर मिल्स ॿाहिरां कमनि सां भरियल वॾे अंग में गाॾियूं बीठल आहिनि, जॾहिं त आबादगारनि पारां रहतूं मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। वाक़ई अपडेट कंदालू त सिजावल में कमनि जूं रहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो दीवान शुगर मिल्स अॻियां धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। शुगर मिल्स ॿाहिरां कमनि सां भरियल वॾे अंग में गाॾियूं बीठल आहिनि, जॾहिं त आबादगारनि पारां रहतूं मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिजावल में कमनि जूं रहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो दीवान शुगर मिल्स अॻियां धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिजावल मां जिथे कमंद जूं रहतूं न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जो दीवान शुगर मिल्स अॻियां ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। शुगर मिल्स ॿाहिरां कमनि सां भरियल वॾे अंग में गाॾियूं बीठल आहिनि, जॾहिं त आबादगारनि पारां रहतूं न मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां सिजावल मां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर गफ़ूर पलीपोटो। जी गफ़ूर, मामले बाबति आगाह कजो, छा आबादगारनि जो एहतजाज हिन वक़्त बि जारी आहे? जी जी बिल्कुलु आबादगार जो एहतजाज जारी आहे। कल्ह खां वठी आबादगार ऐं उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं करियूं, JUI ऐं ॿिया मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आयूं, उन्हनि जे पारां एहतजाजी धरणो आयो हुयो। मिल जे गेट ते धरणो आयो हुयो, मिल जा ॿई गेट बंदि कया विया आहिनि। कल्ह खां वठी मिल जेके सप्लाई उहो रोकी विया। मिल दीवान शुगर मिल मुकमल तौर ते बंदि आहे। आबादगार अॻवान जेके पहुता आहिनि, उन्हनि जे सवेनि जे तइदाद में पहुता आहिनि ऐं मिलनि जा रोड रस्ता त बंदि आहिनि, पर कल्ह खां वठी मिल जे इंतज़ामिया या हिते कई लोकल एडमिनिस्ट्रेशन, ज़िले हुकूमत या के चूंडियल नुमाइंदो, उन्हनि सां कंहिं क़िस्म जो राब्तो करायो, उन जी ॻाल्हियूं ॿुधण लाइ, या उन्हनि खां को पुछनि त को मसइले जो को हल करण लाइ कंहिं क़िस्म जो राब्तो न थियो आहे। उन ते आबादगार ॿीहर उन ते वेतर वधीक गॾु थी चुका आहिनि ऐं उनजो मुतालबो इहो आहे त दीवान शुगर मिल इंतज़ामिया ते जेके 85 करोड़ जी जेके बक़ाया था 2016 खां वठी 2021 ताईं जेके रहतूं से अदा कयूं वञनि, ऐं जेकॾहिं उहे अदा न कयूं वयूं त उन हीउ जेको धरणो आहे पंहिंजे मुतालबे जे मंशा ते जारी रहंदो। जी, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।